अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ शरीफ हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिरफन खां। मल्लाह बिरादरी जे अॻुवान सरदार हाजी महमद अयूब मल्लाह ते क़ातिलाने हमले जे जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध मल्लाह फोरम जे अॻुवाननि पारां मेन रोड खां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। सिंध मल्लाह फोरम जे अॻुवाननि शहज़ादो मल्लाह, अली असगर मल्लाह, पोड़ू मल्लाह, अलहनो मल्लाह, सिकंदर मल्लाह, रियाज़ मल्लाह, इमदाद अली मल्लाह ऐं ॿियनि चयो त तालके केन शाह में सरदार महमद अयूब मल्लाह अंसारी बिरादरी खां ज़रई ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिंजा काग़ज़ात ऐं रजिस्ट्री सरदार हाजी अयूब मल्लाह जे नाले ते आहे। सरदार महमद अयूब मल्लाह ख़रीद कयल ज़रई ज़मीन ते पहुतो त नाइच बिरादरीअ जा कुझु शरपसंद ऐं गुंडा ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण तोड़े सरदार महमद अयूब मल्लाह ते क़ातिलानो हमलो कयो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि वधीक चयो त केन शाह पुलिस केस दाख़िल नथी करे, पुलिस नाइच बिरादरीअ जे जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि चयो त जवाबदार धुर बाअसर आहिनि, पुलिस केस दाख़िल थियण खां लवाए रही आहे। हुननि IG सिंध SSP दादू ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हाजी महमद अयूब मल्लाह सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।